कबर आ वो ही आ कबर एकड़ो आ बस बो को ने। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आया फैद हुसैन जमाली तमारी सिरे मुझे यूट्यूब चैनल फैद व्लॉग। उम्मीद सब दोस्त खैर खैर सा होंदा ठीक ठाक होंदा। दोस्तों अज आया दी ज़मीन ते कणक में कलर छटण तौफीक गड्ढा सामो कलर पे छटे ही गाड़ी बिठी आसारी ज़मीन ते आया दी ही जो मिट्टी पियो यो रोड पियो ठहे कणक जे पासन सा पटिया न मिशन पटियो आ मिट्टी खाटी वारी मिशन में चवंदा आहिनि क्रेन में चवंदा आहिनि उन्हीं पटियो आ मिट्टी रोड पे ठहे नऊं आया दी ज़मीन ते कलर छटण। मुझे दोस्तन के अज हिते ॾाढी सिंधड़ी आ उन जो कबर माना पुराने ज़माने जो आ अग में जो को पुरानो ज़मानो 1900 में उन्हीं का वटी को आए। मुझे दोस्तन के ॾाढी सिंधड़ी जो दीदार कराया हाँ हला पियो अॻिते साम्हूं आओ होॾां रोड वठी पियो वञा तव्हांखे ॾाढी सिंधड़ी जो दीदार कराया। दोस्तों पहुची विया ॾाढी सिंधड़ी जे कबर ते ही नलको लॻल अथव ही ॿेर जो वण आहे ऐं ॾाढी सिंधड़ी जो जेको कबर आहे उहो ही आहे कबर हिकिड़ो आहे बसि ॿियो कोन्हे पुराणे ज़माने खां वठी जेको आहे। ही अथव ॾाढी सिंधड़ी जो कबर। ही जेको मथे वण अथव इहो खबड़ जो वण अथव फ़क़ीर हिते रखियल अथव या वरी मुरीद ईंदा अथव पोइ माना हिन जो सफ़ाई वफ़ाई कंदा आहिनि। सफ़ाई थियल अथव सफ़ा साफ़ आहे ॿाहिरि नलको लॻल अथव वण बि अथव कबर ही अथव। मां ॾाढी सिंधड़ी जी कबर ते दुआ घुरां वरी पोइ तव्हांखे ॿिया नज़ारा ॾेखारियां पियो। दोस्तों दुआ घुरी छॾियमि हिकिड़ो ॻाल्हि तव्हांखे ख़बर हुजे त माना कमेंट में ज़रूरु ॿुधायो जेको ही कबर ते लूणु पियो आहे ही तव्हां ॾिसो मुरीद हिन जा लूणु रखी ईंदा आहिनि ऐं हेॾा बि पियो आहे ही लूणु तव्हांखे ख़बर हुजे त मूंखे कमेंट में ॿुधायो लूणु छा लाइ था रखनि कबर ते मूंखे ख़बर कोन्हे। मुंहिंजे दोस्तनि खां पुछां जंहिंखे ख़बर हुजे उहो कमेंट में ॿुधाए। दोस्तों तव्हांखे ॾाढी सिंधड़ी जो दीदार करायमि हाणे वरी वञा पियो वापसि तौफीक कलर झटे त वरी हलूं था ॻोठ हलूं हलूं या गाॾी केरु आहे हलाईंदो कल्च सही कोन अथव कल्च टुटल अथव हलाईंदो या मां थो हलायां सही कोन अथई कल्च कमु कोन थो करे पोइ तुंहिंजी मर्ज़ी हलाई या मां हलायां हलायां कल्च सही कल्च सही कोन अथव कल्च हितां टुटल अथव हा देखिए हाँ मंदी वरी न तू चढ़ हाँ चढ़ी है दोस्तों अची वियासीं वरी केले जे चकर हणण असांजो घस में भला ॾिसी वञूं तौफीक वियो आहे अॻिते ही नलको लॻल आहे हिते केले में ही ॿारो पियो आहे ख़ाली गाह बि कोन कयो अथई हिन वारे हाणे वरी जंतर काईंदासीं। हा छा पियो करी मथे पुराना घर ये बि लॻो पियो आहे कदीम जा घर आहिनि अॻे माण्हुनि जा उहे वीचारा हितां लॾे विया हा पहिरें हिते आया वरी हितां विया वापसि ॻोठ पोइ हाणे टही आहे न हिननि मींहनि में पुराणा घर आहिनि पुराणा ई वॾा पुराणा आहिनि हा 2-3 साल थिया अथनि हेॾा टूएल लॻल आहे
हींअर शाख बंदि थी वियो आहे हीउ ठाहियूं त केलो भरायूं न किन किचिरो घणो थी वियो आहे हिन में बि। दोस्तों ही व्लॉग अॼो को हिते ई कयूं था एंड, वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो ऐं फेसबुक पेज खे फॉलो कयो। वरी मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। खुदा हाफ़िज़।